बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच। अॼु जे हिकु नएं टॉपिक सां गॾु असल में 2-3 ॾींहं मुंहिंजी तबियत सही न हुई। उन 2-3 ॾींहंनि जे लाइ माज़रत कयां थी त मां को बि वीडियो अपलोड न करे सघी मां। त अॼु जीअं ई तबियत थोड़ी बहितर थी आहे त मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। असल में जेको अॼु मां टॉपिक खयां आहे इहो आहे सिंधी अदब क्लास की। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच। अॼु जे हिकु नएं टॉपिक सां गॾु असल में 2-3 ॾींहं मुंहिंजी तबियत सही न हुई। उन 2-3 ॾींहंनि जे लाइ माज़रत कयां थी त मां को बि वीडियो अपलोड न करे सघी मां। त अॼु जीअं ई तबियत थोड़ी बहितर थी आहे त मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। असल में जेको अॼु मां टॉपिक खयां आहे इहो आहे सिंधी अदब क्लासिकियत खां जदीदियत ताईं। इहो आहे साजिद चांडे जो बुक, जंहिंमें के अहम किताब एंड में उन्हनि जो थोरो मतिलबु तारीफ़ ॾिनो वियो आहे। उन जो मां तव्हांखे ॿुधायां छो त जीअं असां ॾिसूं था त लेक्चरार जी टेस्ट में हर किताब जे बारे में पुछनि पिया, तंहिं करे मूंखे लॻे थो इहो जेको आहे ज़रूरी आहे त असां जेको आहे थोरो जेके अहम किताब आहिनि उन्हनि जो तारीफ़ बि ॾिसी वठूं। अॼु हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। पहिरियों असांजो जेको किताब आहे अहम किताब सिंधी अदब में उहो आहे आफ़्ताब अदब। जेको आफ़्ताब अदब किताब आहे इन जे बारे में सवाल पहिरियों बि पुछियो वियो आहे। इहो जेको आफ़्ताब अदब किताब आहे मुख़्तलिफ़ मज़मूननि ते, इहो असांखे ख़बर आहे त इहो किताब जेको आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी जो आहे, पर इहो जेको आहे छा ते कहिड़ी सिन्फ़ ते मुश्तमिल आहे उनखे ॾिसूं था। इहो जेको आहे मुख़्तलिफ़ मज़मूननि ते मुश्तमिल आहे। हिन किताब जो लेखक नामवर अदीब हकीम फ़तेहमंद सेवाणी आहे। किताब में मुख़्तलिफ़ मज़मून उन खां अलावा कुझु मज़मून तर्जुमो करे शामिल कयल आहिनि। हीअ किताब 1956 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। हाणे इन में असांजो हिकिड़ो थी वियो त हीअ जेको किताब कहिड़े हिन ते सिन्फ़ ते आहे, मज़मूननि ते आहे। ॿियो आहे तंहिंजो जेको लेखक आहे उनजो नालो अची वियो। टियों आहे त जेके आहिनि इन में कुझु तर्जुमा थियल बि मज़मून शामिल आहिनि। चौथों थी वियो त इहो किताब कॾहिं छपिजी वियो। त इन हिकु आफ़्ताब अदब किताब में 4 असांजा MCQs अची विया। जेकॾहिं तव्हां गौर सां ॿुधंदो त असांजा 4 MCQs अहम निकिरी आया हिन मां। हलूं था असां ॿिए टॉपिक ते। असांजो जेको ॿियो आहे अदबी आईनो आहे। इहो जेको आहे किताब इहो बि मुख़्तलिफ़ मज़मूननि ते मुश्तमिल आहे। हीअ किताब नामवर अदीब, ड्रामा नवीस ऐं मज़मून निगार लेखराज किशन चंद अज़ीज़ जो लिखियल आहे। किताब में मुख़्तलिफ़ शामिल आहिनि। शामिल मज़मून में तालीम, इख़लाक़, उन खां अलावा जेको आहे फ़लसफ़ो, मोहब्बत, सच, ॾुख सुख जा मौज़ू शामिल आहिनि। हीअ किताब 1941 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। हाणे असांजो पहिरियों MCQ थियो अदबी आईनो जेको किताब आहे इहो छा ते मुश्तमिल आहे। इहो मज़मूननि ते आहे। हिकु इहो असांजो थी वियो। ॿियो आहे तंहिंजो लेखक जेको आहे उहो सिर्फ़ु छा लेखक जेको आहे मज़मून, ॾुख अहिड़ा मौज़ू जेके शामिल आहिनि। उहो किताब कॾहिं पधिरो थियो छपिजी करे 1941 ईस्वी में। हाणे असां अचूं था इंक्वायरी ऑफिसर जेको इहो आहे। हीअ ड्रामो रूसी ॿोली जे नामवर अदीब ऐं हीअ जेको आहे ड्रामा निगार गूगल जे मज़ाहिया ड्रामे द गवर्नमेंट इंस्पेक्टर जो सिंधी तर्जुमो आहे। हीअ ड्रामो पहिरियां अंग्रेज़ी ॿोलीअ में तर्जुमो थियो, जितां उन ड्रामे खे सिंधी वेस मिर्ज़ा कलीच बेग ढकायो आहे। पर मिर्ज़ा साहब हिन ड्रामे खे बिल्कुलु बि मक़ामी रंग ॾिनो आहे, जंहिंखे ॾिसण सां इहो हरगिज़ न लॻंदो त को हीउ ड्रामो तर्जुमो थियल आहे। ड्रामे में ॾेखारियल त कुझु कामोरा हिकु अख़बारी नुमाइंदे खे ग़लती विचां इंक्वायरी ऑफिसर सम्झनि था ऐं ख़ौफ़ में हिरसजी वञनि था, जंहिंजे आॾो पंहिंजे ॾूंहनि जो इक़रार कनि था। उन दौरान इंक्वायरी ऑफिसर जेको हूंदा आहे सम्झंदड़ अख़बारी सहाफ़ी खे पाण ॾांहुं माइल करण जी कोशिशि कनि था। आख़िर में मथनि हक़ीक़त ज़ाहिर थिए थी, जंहिं ते खेनि पशेमानी थिए थी। ऐं हीउ ड्रामो जेको आहे मिर्ज़ा कलीच बेग जो आहे, जेको हुन 1896 ईस्वी में तर्जुमो कयो, जंहिंखे सिंध कॉलेज नाटक मंडली कराची स्टेज ते पेश पूर्ण कयो वियो। हीउ ड्रामो किताबी सूरत में 1966 ईस्वी में छपियो। हाणे ॿियो आहे ओंधाई धरती रोशन हथ। मां कोशिशि कयां थी त जीअं असांजा 4-5 टॉपिक हिन में अची वञनि, तंहिं करे मां थोरो जल्दी ॿुधायां थी, तफ़सील में नथी वञा। छो त तफ़सील हिन में इंट्रो पाण ई अची वञे थो। जो ड्रामो आहे, को अहम किताब आहे या नावेल आहे, कुझु बि उहो पाण ई हिन में अची वञे थो। ओंधाई धरती रोशन हाथी जेको आहे तारीख़ी नावेल आहे ऐं इन जे बारे में जेको आहे सवाल बि ईंदा रहंदा आहिनि। लेखक नाले वारो अदीब आगा सलीम आहे। हिन किताब में जेको आहे बंदि करण जी कोशिशि कई आहे। हुन नावेल में तारीख़ी किरदारनि ऐं वाक़िअनि खे हिकु नए रूप में पेश कयो आहे। हुन नावेल में आगा सलीम जे फ़नी
तर्ज़ ऐं शऊर जो वहिकिरो ख़ासि तौर ते वर्जीना वोल्फ ऐं कुरतल आइन हैदर जे नावल आग का दरिया तां मुतासिर थियल लॻे थो, पर हिन में टेक्निक जो इस्तेमालु आगा सलीम जे पंहिंजी काविशनि ऐं असली महसूसु थिए थो। हिन नावल में इंसानी तहज़ीब ऐं तारीख़ जे शऊर, जज़्बनि, एहसासनि जी तर्जुमानी, मुशाहिदे जी क़ुवत, तजुर्बे ऐं तख़य्युल जी मज़बूती, किरदार नगारी ऐं जोबन ऐं असलूब जी रोशनी आगा सलीम जी हिन लिखणीअ खे कमाल बख़्शियो आहे। आगा सलीम जो ही नावल जेको आहे सिंध जे 5000 साल तारीख़ जे पस मंज़र में इंसानी तहज़ीब, फ़र्द ऐं सोसाइटी जी अज़ली ऐं अब्दी कशमकश जो दास्तान आहे। मुंहंनि जे दड़े खां वठी नंढे खंड जे विरहाङे ताईं हिन नावल जो कैनवास असांखे पखिड़ियल नज़र ईंदो। ही नावल जेको आहे 1984 ईस्वी में छपजी पधिरो थियो। इहो जेको आहे असां इन जो पढ़ियोसीं ऊंधाई धरती रोशन हा। त इन जे बारे में जेका आहिनि सवाल बि ईंदा रहंदा आहिनि हर दफ़े। जेकॾहिं तव्हां पास्ट पेपर ॾिसंदो त तव्हांखे उन्हनि जी ख़बर लॻी वेंदी। वीडियो तमामु वॾी थींदी थी वञे, असां इन खे हिते ई ख़तमु कयूं था। त जल्दी मां तव्हांखे जेके आहिनि ॿिया टॉपिक आहिनि उहे ॾींहुं उहे शी ऐं उन खां अलावा जेको आहे बाबनामो, बदनसीब थरी, बेलायनि जा ॿोल ऐं तज़किरा लतीफ़ी सां गॾु जेको आहे जल्दी तव्हां सां मिलंदमि ऐं हिकु इहा ॿी वीडियो बि अॼु राति में ई अपलोड करे छॾी। तेसिताईं ॾींदा इजाज़त, मिलंदासीं जल्द। ओके, अल्लाह हाफ़िज़।